नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। हिन वक़्त सोबोदिरो मां ख़बर ॾींदा सोबोदिरो लॻ समाजी वर्कर गुलहसन चांग अनवर मक्सी सराज में लाशारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इसाक लाशारी संदुस भाउ यूसुफ लाशारी मुंह खिलाफ़ गलत ऐं कूड़ ते मुबना मीडिया ट्रायल कयो आहे। असल में ये तालका मेरो खान जा रवासी आहिनि। इन्हनि जी ज़मीन तालका सोबोदिरो में आहे जेका मुख्य ठीके ते ॾींदा हुआ। इहो ठीको पूरो थियण वारो हुयो त इन्हनि ॿिनि मोज़नि खे साण करे मूं वटि आया। चयो त असां तालके मेरो खान जे ॻोठ अली जी वांद में प्लाट ख़रीद कयूं था। इहो असांजो अबाणो ॻोठ आहे। महिरबानी करे असां खां ज़मीन ख़रीद कयो। मूं गवाहनि जे साम्हूं इसाक यूसुफ ऐं संदन भेण जीवन ख़ातून लाशारी 17 जिरेब ज़मीन विकिरो करे ॾिनी आहे। अहिड़ा दस्तावेज़ी ऐं वीडियो सबूत मां अवां साफ़ी भाइरनि खे ॾियां थो जेके ॾिसी सघो था। मुंहिंजा लाशारी बिरादरी सां फैमिली तालुकात आहिनि ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइर आहिनि। भली लाशारी बिरादरी जा मौजूद नेक मर्द क़ुरान पाक ते इंक्वायरी कनि। मां इन्हनि जो हर फ़ैसिलो क़बूल कंदुसि। बाक़ी कुछ शरपसंद अनासिर मुंहिंजी साख खे नुक़सान ॾियण लाइ शरारत कनि पिया जंहिंमें का बि सदाकत न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।